नाज़रीन, खैरपुर मां रिपोर्टर अली गुलशर जी रिपोर्ट मुजिब खैरपुर ज़िले जे ॻोठ कलराई नारेजा जे रहवासी पोरियत माशूक अली नारेजो खैरपुर में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इलाइक़े जे बाअसर पुलिस जो सूबेदार अमानुल्लाह नारेजो असां खां मंथली घुरी रहियो आहे। न ॾियण ते मशहूर धाड़ेलन मिर्च उर्फ़ मिर्चू नारेजो ऐं ॿियनि हथां धमकियूं ॾियारे थो त अव्हां हर महीने अमान नारेजो खे मंथली न ॾिनी त मां अव्हां ऐं अव्हां जे ख़ानदान खे क़त्ल करे छॾींदुमि। जॾहिं त असां उन खे ॿिए भेरा ख़ौफ़ ख़ातिर पैसा ॾिना हुआ, पर हाणे हू हर महीने मंथली घुरे रहियो आहे ऐं असां मथां मुख़्तलिफ़ थाणनि ते कूड़ियूं केस करे परेशान करे रहियो आहे, जंहिं करे असां हर वक़्तु ख़ौफ़ वारी ज़िंदगी गुज़ारियूं था। असांजा ॿार बच्चा स्कूल नथा वञी सघनि, जंहिं करे घर भाती हर वक़्तु परेशानी में गुज़ारे ज़हनी मरीज़ थी विया आहियूं। हिननि IG सिंध, DIG सखर, SSP समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त पुलिस जे सूबेदार अमानुल्लाह नारेजो जे ज़ुल्म खां बचाए असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। रात जो नारेजा वेठल ॻोठ कलराई नारेजा पुलिस वारो अमानुल्लाह ऐसा आहे उहो नाजाइज़ कंदो। हिकु ॿ दफ़ो हुनखे असां ॾिनासीं बि साईं 2-3 रुपया मंथली जे हिसाब सां त बाबा हे वठि असांजी जान छॾे, ग़रीब ऐं रोज़ी कंदा आहियूं, मिसकिन आहियूं, पर हो इन ॻाल्हि खे छॾे कोन थो। अणवणा उहा जे ॾियूंसि था त सही आहे, जे नथा ॾियूं त असांखे ज़ुल्म उहो कंदो रहे। कॾहिं छा माण्हू पंहिंजा ई हुनजा 100 साल आहिनि, उहे गॾु करे कोरट में ड्यूटी था थिए, उहो ओॾो जंहिंमहिल ओॾो फारग थी थो अचे, राति जो अचे असांजे बचनि में रास थो करे हो, पोइ उन खां पोइ हाणे धाड़ेलनि खां वरी धमकियूं थो ॾिराए त माराए छॾंदोमांव, तबाह कराए छॾंदोमांव। असां मछली वाला काॾों रोज़ी हाणे पेट पालियूं जा हिन खे असां पैसा पूरा कयूं। असां आला अमलदारनि खां SSP साहिबु खैरपुर, DIG सखर असां अपील कयूं असांजो हक़ु कनि, इन खां कॉर्पोरेट ऑफिसर खां बचाइनि, इन खां ज़ालिम खां। तव्हां वटि अहिड़ो को सबूत आहे तव्हां मूंखे धमकी वमकी ॾियाराए? हा साईं, मां वटि सबूत आहे, हुनजो भराई आहे, काल उहो वीडियो भराई असां कई आहे हुन धाड़ेलनि जी। केरु आहिनि उहे धाड़ेल, छा नालो? नारेजो दसे मिर्चू नारेजो आहे। मां त अमाला सां मुंहुं ॾियो जे 2 ॾींहंनि में बेड़ियूं खणो त माफ़ियूं वठोसि, जे न त तव्हांखे मां गोला हणंदुमि, तबाही करे छॾंदुमि, का शइ न छॾंदुमि। पोइ असां इहा आहे त असांजी त असांजा हक़ु थियो वञे। तव्हां छा कंदा हुओ? असां पोरियत आहियूं। अच्छा, थाणे ते विया हो? अहिड़ी तव्हां खणी? हा, थाणे ते बि विया आहियूं असां, होॾे बि तव्हां खणी आहियूं, होॾे पोइ तदारक नथो थिए? नथो थिए। हा, मां चुप थो ॻाल्हायां। हा भाउ, तूं कहिड़ो? मिर्च नारेजो थो ॻाल्हायां। मिर्च, हा भाउ, अमाला में छा थी माशूक कुझु मसाइलो आहे? अमाला तो कोने मसलो, अमाला नाजाइज़ी तो करे, घर दर ठाहे तो चे तो जा मंत्री दे जा घर दे, वो मसलो भी वाला आखिर का अमाला रा भलो थी मों दे, अमाला रा मों नदी दे न ढोल छदी नो माए न ढगो छदी नो माए, एडो दुखियो थींदे जो का पाए न निकण जी मिलंदई न सुमण जी मिलंदई। भलो थी त अमाला रा मों दे, अमाला रा मों न कर गाल जे चल मा तो क्या भुला मां मिस्किन आ गरीब अमाला रा मां केड़ो मुंह जा, मां गरीब अमाला रा मुंह जा, मिस्किन जा पुट त भलो दी मों दे त मों न नो दी मां बुधाया त जे बड़ा गरम न लगे तो पोला मर्द न बन जाए। असा यार अमाला गरीब आ, मां मिस्किन आ, केड़ो ना जुल्म क्यों तमे जुल्म करो तो असारा जान सामने तो जुल्म कई बैठो आ, जो ताने जुल्म को दे वो आप ही तरह नहीं ना जायज को ओ बाबा तो सा चाव न जो बने मुंता चावनी मां इज्जत बोले जे गोला न लगई दिए बिन तो मर्द न बन जाए। कुत्ते जा पुत भलो दिया मारा ना मोड़ी जे बेर मुके शिखा त वो पाण समझेगो। बाबा मां गरीब आ, मां कुछ को न कर, मां बस करे वेही तो रहा भलाला है हां बस करे जे इज्जत जाने त बस करे वेही रहो, जे इज्जत न जाने इज्जत जो पुत्र ना है त कोया बे जे मुदे ताल बेर अमाला जे तरफो आई अमाला जो ना जाए दिया बुधा में जई चंद मा या खबर होगी। बाबा मां गरीब आ, माला कुछ को न कर, माला ना जाए हर बार जुल्म तो करे, मां मिस्किन आ, गरीब आ, ता चौथार बार मुसा ना जाए करायो ना दोरी ने कनाए बनाए तू पुछ त कए गालाए वा की गालाए वा तुझे ओका जी तुझे ऐसे त मुके सच्ची करा मां जाए तो सुठो इनेम दिदो ना सही हल जे सही न लने त वरी यो डी वरी बे काल नहीं दे पो काठी मौत जो गडे जड़े भगवान आ वो साड़े छडी मैं न तू कंदो छाए केरा दो मिर्च नारे मेरे को तो किसी ने नहीं पाने इलाके को तो मिर्च नारे शाह कमा केड़ो कारोबार करवा। बाबा मां तो मिस्किन आ, गरीब आ, बच्चन जी रोजी करवा, बच्चन जो रोजी है पुत्र जे मां पाए दो उन्हें कुरान खणे न्याणियों करे ता मोह दे जे मोह न दी दे त
ॿेर वरी ये काल नहीं दे सिधो मौत हुई मथो ही मौत बाबा महाराजी क्या तो ठीक राजी करे दे महाराजी क्या तो गरीब ॿेर मुंडी मना हुन जे तरफ़ों का भी फोन